वॾे वज़ीर मादली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जीली नामेमण ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम जो इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मादली शाह जो चवणु आहे त सिंध ट्रांसपोर्ट डिजिटलाइज़ेशन जो अमल शुरू कयो आहे। हू रेड लाइन रिथा तेज़ीअ सां मुकमल करणु चाहिनि था। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में सिंध 6 नंबर ते आहे। हू महांगाई जे हिन दौर में अवाम खे हर सहूलियत फराहम कंदा। कराची में अमन जो मसलो हो, हिकु ॾींहं में 25 लाश किरंदा हुआ। कंहिं बि तरक़ीअ जो न सोचियो हो। हुन ॾुखियनि वक़्तनि में कराची जी तरक़ीअ जे बारे में सोचियो ऐं कामयाब थिया। माण्हू घणियूं साज़िशूं कयूं पर नाकाम रहिया। सिंध में तरक़ियाती कम जारी आहिनि। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। आवाम खे सहूलियत ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीली नामेमर जो ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब चयाईं दुनिया जे कुझु मुल्कनि में औरतुनि लाइ धार वसूं आहिनि। पाकिस्तान बि उन्हनि मुल्कनि में शामिल थी वियो आहे। सिंध हुकूमत पेपर्स बस सर्विस जे भाड़े जी मद में अवाम खे सब्सिडी ॾेई रही आहे। पीटीआई सदाई नाकारी सियासत कई। हाणे उन्हनि खे ख़बर पई त सियासी मामला ॻाल्हि ॿोल सरी हल थींदा आहिनि। ग़ुलामी नामंसूर जा नारा हणंदड़नि 3 रुकनी ते ॻाल्हियुनि वारी कमेटी जोड़े छॾी आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं 9 में पाकिस्तान सां दुश्मनी जी इंतहा हुई। साल अॻु फौजी ठिकाणनि ते हमला कया विया। हमलनि दौरान वीडियोस ऐं तस्वीरूं ठाही वियूं। सिंध हाई कोर्ट मली जे 14 ॻोठनि खे ख़ाली कराइण खां रोके छॾियो। सिंध हाई कोर्ट में ॻोठाणनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। धुरियूं अदालत में पेश। अदालत ॻोठनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खे रोके छॾियो। बचाव वारे सेक्रेटरी खां 28 मई ते लिखत में जवाब तलब। बॉक्सिंग लेजेंड आमिर खान ऐं मार्शल आर्ट्स चैंपियन शाहज़ेब रिंद जी जीएच क़यामत। आर्मी चीफ सां बॉक्सर ऐं मार्शल आर्ट्स चैंपियन रिंद मुलाक़ात कई। ISPR मौसूफ़ आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर रांदियुनि में शानदार कामयाबी ते ॿिन्ही रांदीगरनि जी वाखाण कई। नवाबशाह में सेहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर इज़रा फज़ल पेशो पारां पेपर्स मेडिकल अस्पताल में फेफड़नि जी बीमारी जे शोबे जो इफ्तिताह। सूबाई वज़ीर अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्ड जो दौरो कयो। अस्पताल में सफ़ाई सुथराई न हुजण सबबि इज़रा फज़ल पेशो पारां अस्पताल इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार वाक़िअनि में नौजवान नारी समेत 6 ॼणा क़तल। गड़ी खैरू भरिसां कार इल्ज़ाम हेठि बीठो क़तल। जवाबदार फरार। ॻोठली मर्दान बुलेदी में जवाबदार लाल बख्श बुलेदी कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाइटी फातिमा ऐं नौजवान मोहकिम बुलेदी खे पिस्टल जा फायर करे क़तल कयो। पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कया। जैकबाबाद विच शहर में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान शफ़क़त जकराणी खे क़तल करे छॾियो। पुलिस मौसूफ़ वाक़िओ पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। गुपचाणी भरिसां ॻोठ बचल बिरोही जो रवासी ॻोठाणो क़तल। एजाज़ बिरोही खे ॼातल माण्हू ॻोठ ॿाहिरां गुटो ॾेई गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। सेठा जा भरिसां ॻोठ शेर मोहम्मद नूहपोटा में सहता बिरादरी जी बिंदुरनि में छेड़े दौरान ज़ख़्मी थियल आरिफ सहतो खैरपुर अस्पताल में दम धणी हवाले कयो। हैदराबाद जे हद मॉडल टाउन वारे इलाइक़े मां अणसुञातल शख़्स जो बोरीअ बंदि लाश। इलाइक़े वासियुनि जे इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। खानपुर मर भरिसां पुलिस लुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। पुलिस गोपू पिताफी कंडी सांचड़ो पोस्तार पीरबरी खे कड़ो चाढ़े छॾियो। 4 घरनि खे 5.5 घर ड्राथा विया। शक में 5 ॼणा गिरफ़्तार। पीर वसण भरिसां उताणी आवाज़ सिरक जे अख़बार थियल नौजवान जी बाज़ियाबी एवज़ 50 लख रुपया भुंग तलब। मुख़फ़ी शौकत अली ज़रबार जे वासन मौसूफ़ हू ग़रीब आहिनि। धाड़ेलनि खे भुंग जी रक़म अदा नथा करे सघनि। आला इख़्तियारू नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइनि। रतो देरो भरिसां मासूम भाउ भेण उरड़ी विगे फौत। कोट वली मोहम्मद बिरोही वासी अहमद हुसैन बिरोही जा 2 ॿारड़ा 8 महीननि जो साजिद हुसैन ऐं 2 वरियनि जी सवेरा उरड़ी में
मुब्तला हुजण बाद फोत थी पिया। एक ॾींहं में भेण भाउ जे पोइ थियण सबब घर में कोहराम ऐं ॻोठ में सोग छाइजी वियो। शेख बिरवियो वेझो ॻोठ साहिब खान पिताफ़ी में उरड़ी सबब बारुड़ो फोत। उरड़ी में वरत 3 बरिए जो सईद खान पठान हयाती विञाए वेठो। ॻोठाणनि मौजूब इलाइक़े में केतिरा ई ॿार उरड़ी में मुब्तला आहिनि। कंदकोट बरसाइन डसाइवे ते कोच जे टक्कर में बुलड़ी शाह करीम बासी पुलिस एहलकार फोत। हादसे में सीडीडी जो पुलिस एहलकार सदाम हुसैन कपरी फोत थी वियो। पुलिस एहलकार के कंदकोट जे कचे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन लाइ मोकिलियो वियो हो। छात्रे भरिसां मिठड़ो मोड़ वेझो मसूरनि जी भरियल गाड़ी कटी थियण सबब 3 खां मथे माण्हू ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं, ॿारड़ा ऐं मर्द शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।